एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन की अगवानी में डोहारन खिलाफ कामयाब कार्रवाइयों जारी आहिनि। इन सिलसिले में एसएचओ सिंझोरो अब्दुल मजीद आराई कत्ल केस में घुर्बल जवाबदार गुलाम मुस्तफा शेख के गिरफ्तार करे संदस कब्जे मां कत्ल में इस्तेमाल थियल टीटी पिस्टल पिण हथ करे वरितो। जॾहिं त संदन खिलाफ गैर कानूनी हथियार रखण जो हिकु अलॻि केस पिण दाख़िल कयो वियो आहे। एसएचओ झोल मोहम्मद अली ज़रदारी कार्रवाई कंदे जवाबदार कुर्बान अली गबोल के गिरफ्तार करे संदस कब्जे मां टीटी पिस्टल हथ करे वरितो। एसएचओ सरहाड़ी रहम हुसैन वासवाणो जवाबदार गुलाम शमीर मक्सी के गिरफ्तार करे संदस कब्जे मां 30 बोर बगैर लाइसेंस पिस्टल पिण हथ कयो आहे। एसएचओ शाहपुर चाकर राजा नवीद सरफराज पंहिंजे माथे हथ हमले सां गॾु मंशियात फरोश मोहम्मद जुमन ब्रोही के गिरफ्तार करे संदस कब्जे मां 1100 ग्राम चर्स हथ करे वरितो। जॾहिं त ॿी कार्रवाई दौरान चोरी थियल सोलर प्लेट हथ अचण ते असल मालिक अली गुल झलण हवाले कई वई। खरड़ो पुलिस मंशियात फरोश रुस्तम खासकेली के गिरफ्तार करे संदस कब्जे मां 20 लीटर देसी शराब हथ करे वरितो।